अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदुल अंबिया वल मुरसलीन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मौलाना व मरजाना हादीना व महदीना नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना आलाना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इल्लल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व उलमाए अहले सुन्नति अजमाईन फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह व कूनू मस्सादिक़ीन व क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़ी मक़ाम आख़र व मा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल
नबीयुल करीमुल अमीर वलहल अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बलातल जा भाग जिके कमाए व्याकाल हीरा मोती उन्हन वट हज़ारे होया लाल वल्द विराई दी वया जोगियड़ा जाल ला खौफन अलैहिम वला हुम यहज़नून उन्हन संदा अहवाल लंघे वयल साल तब जियरा आहिन जग में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जोड़े जोड़ जहाल जी अदा जाली कया जलसार आगे अरबी जाम के मोड़ बजा मुख्तियार सैयद साहबल सथ में सुबरो सरदार लायक चा लतीफ चे लुत्फ कई हजार हे चारे चना चुरार हुआ है कादा हबीब से जागल मानी अल्लाह सुदिल सूर पिराया सुदिल सूर पिराया अल्लाह यार वजाया। हमद ऐं सलात खां बाद में नियायती वाजिबुल एहतराम व सद लायक एहतराम मीरे मजलस पीरे तरीक़त रहबर शरीयत हज़रत अल्लामा व मौलाना उस्तादुल उलमा सैयद महफूज अली शाह नईमी राशिदी दामत बरकातुहु आलिया ज़ीद इल्मुहु व अमलुहु ऐं स्टेज जी सूंह सिंगार ज़ीवकार उलमा इकराम ऐं मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहु। सलूट ऐं सलाम अवां खे पेश कंदोस जो बिनी जानन जे सरदार ऐं उन जे बचड़े जी मोहब्बत रखी हिन सीए हिन सियारे जी रात अवां पंहिंजी मोहब्बत जो सबूत ॾेई आयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आशिको पतल परवानो अल्लाह तबारक व तआला मुझी हाज़िरी के अवां जी हिन सीए में ही हाज़िरी के पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए। प्यारा दोस्तों मुसलसल तकरीरों नातों अल्हम्दुलिल्लाह काफ़ी उलमा इकरामन जो खुसूसन खतीब अहले सुन्नत साईं शुजाअत अली नईमी डाम बंदर वारा सुने अंदाज में पोइ साईं सैयद महफूज अली शाह अल्हम्दुलिल्लाह असांजा उस्ताद गिरामी भी आहिनि छो त असां जॾहिं मदरसे में पढ़ंदा हुआसीं त दोस्तान ऐं गुलस्तान जो भेरो मतलब हज़रत अली जो कौला जी हिकु लफ़्ज़ पढ़ायो ऐं ज़िंदगी हुन जी ग़ुलामी करिया। हिन त असांखे खोड़ सारा किताब पढ़ाया साईं असांजा उस्ताद मोहतरम काबिल एहतराम अल्हम्दुलिल्लाह। टेम जो एतिरो न वठिबो महदूद टाइम ताईं अल्लाह मूंखां जेको चवरायो अवां जी ख़िदमत चवंदासीं। ख़ुसूसन असांजे भाइरनि मौलाना जान मोहम्मद कादरी
मौलाना रसूल बख्श कादरी, नबी बख्श बलोच, अल्लाह बख्श बलोच ऐं ॿिया अज़ीज़ व अकारिब रिश्तेदार मिट माइट जिन महबूब सुबहानी जी यारी शरीफ मनाई आ, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी दरबार में दुआ है रब पंहिंजी दरबार समदियत में कबूल फरमाइंदे, महबूबियत जी दरबार में कबूल फरमाइंदे, सैयदना गौसुल आज़म दस्तगीर जी दरबार में कबूल फरमाए। आमीन आमीन। प्यारा दोस्तों, यारे शरीफ जो प्रोग्राम आहे जेको हर साल वांगे हिन साल भी वॾे अज़ीम शान वॾे शान ऐं शौक़ सां मल्हायो पियो वञे, जंहिंमें तव्हां असांजी हाज़िर थियासीं। अल्लाह असांजी न हाज़िरी क़बूल फरमाए। प्यारा दोस्तों, महबूबन जे मथां अचो त सलात पढ़ो। ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलात, ऐ मोमिनो मुसलमानो, जॾहिं हेड़ियूं महफ़िलूं कयो गॾिजाणी कठे थियो वियो कचेरी तो न गॾिजाणी महफ़िल खे मां नबी पाक जे मथां वक़फ़े वक़फ़े सां दुरूद पाक पढ़ंदे उन महफ़िल खे सिंगारींदा हलजो। हाणे ॾिसां थो त केरु थो इन मुंहिंजे हबीब जे कौल जे मथां अमल करे। पा आवाज नंढा वड्डा पक्का पोड़ा जवान मिली सुहिणे अंदाज में अहिड़ी सलात पढ़ो जो ही पिंडाल वजे शैतान भजे, आवाज तुंहिंजो मुंहिंजो मदीने पुॼे चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तो सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रखो त अल्लाह जो हबीब असाई तवां जे आमाल खां बाखबर आहे। अज हिन महफिल में महबूब सुबानी भी आया त मुंहिंजा मदीने जा मीर भी आया रूहानी तौर। छो त हिकु वाक़ियो ॿुधाए पोइ इंशाअल्लाह वरी दुरूद जो नज़रानो पढ़ाईंदासीं। महबूब सुबानी जी वाइज फरमाए रहिया हुआ, वाइज फरमाइंदे एक झोको हवा जो लॻो त ही पटके जो जेको वर सो खुली वियो, वर खुली वियो। हाणे जो वर खुलियो त साईं त तकरीर में महवा सो जेके भी मुरीदीन वेठा हुआ सभिनी पटका लाए खणी महबूब सुबानी जे अॻियां रखिया। सुभान अल्लाह। छाजे लाइ त असांजे मुर्शिद जो वर खुली वियो ऐं असां पंहिंजे मथनि ते इहो बेअदबी जे ज़ुमरे में अची वेंदो, लिहाज़ा असां को भी मथे ते पटको न रखंदा जेसि ताईं महबूब सुबानी पंहिंजो पटको न वधियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जॾहिं तकरीर ख़त्म थी साईं जॾहिं पंहिंजे हिन हालत में आया, साईं फरमाया भाई ई छा? चो साईं हिकिड़ो पटके जो वर तव्हांजो खुली वियो, असां बेअदबी समझी त जेकॾहिं असां पटका मथे ते ॿधी रखियासीं त तो मुर्शिद जी बेअदबी आहे, लिहाज़ा इन लाइ असां पटका सभई तव्हांजे अॻियां अची रखिया आहिनि। साईं फरमाया पंहिंजा पंहिंजा पटका खणो। जॾहिं सभु कंहिं पंहिंजे पटको खयो त हिकिड़ी औरत जो रओ ऐं कंदी बि रखियल। रओ तो समझो था औरत मथे कंदी ब पट्टा वो रओ भी रखियो आ तने सभिनी मुरीदन अलके राणा हिन महफिल में का औरत आई त कोन पोइ भला ही औरत जो ही पंजो रओ ही कंदी ही औरत जे मथे जो कपड़ो किथां आयो? महबूब सुबानी खणी पंहिंजे साजे कुल्हे ते रखी थोड़ी देर में वो पट्टो गायब थियो। अर्ज़ कयो राणा केर आयो भी कोन, ॾिठो सी कोन, ये गायब थियो। आखिर आए केर? साईं अखियों बंद करे फरमायो त बुस्त जी दुनिया मंजा मुंहिंजी कामिला वली मुरीदानी बानी हुई जेके उते वही करे मुंहिंजो वाइस शरीफ हितां ॿुधी रही। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जॾहिं इहो अमल अवां कयो त उन सॼो नज़ारो ॾिठो पे, पोइ उन बि पंहिंजो रओ लाए करे इहो बेअदबी समझी करे मुंहिंजे अॻियां अची रखई।
पर वरी खणण में देर थी वई इन ला अवां जी नजर पइजी वई। हाणे मालूम छा थियो त पीरान पीर दस्तगीर जो आवाज उस ताईं पहुचे। माई उन मजलिस के ॾिसी रही आहे। जॾहिं माईअ जो पीरान पीर दस्तगीर जी मुरीदानी जो इहो कमाल आहे त मुंहिंजे मदीने जे मीर जो छा कमाल आहे। असां तव्हांजे आमालनि खां ख़बर रखनि था। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वक़ूलू मस्सादिक़ीन। अल्लाह ताला जी राज बाबर का फरमायो ऐ ईमान वारो मुझा प्यारा दोस्तों ऐसा खुश नसीब आयो जो अल्लाह ताला जी राज बाबर का तवासा के ईमान वारो करे सदुआ के मुझा प्यारा दोस्तों वजीर आलो जो दुआ ईमान वाला तो ओ ॾाढो खुश थींदो आहे। मूंखे नवाज़ शरीफ ईमान वारो थियो आहे, मूंखे फलाणे ईमान वारो थियो आहे। ओ मुझे महबूबे सुभानी जा मुरीदो वॾा नसीब वारा तव्हां सां आयो जो अल्लाह ताला 84 मरतबा फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वक़ूलू मस्सादिक़ीन। 84 मरतबा इन आयत में अल्लाह फरमाए ईमान वारा मां अल्लाह का गॾु ऐं अलमुरब जे सचन बागल सां गॾु थी वञे। अल क़िस्सा मुख़्तसर ॻाल्हि वॾी आहे। पोइ असां अर्ज़ जी राणा भला उहे सचा बाना कहिड़ा आहिनि जेके बिस्तरा पुठनि ते ॿधी लोटा खणी दर दर धिका खाईंदा वतन। इहे सचा बाना अल्लाह से फरमाए न अल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन शुहदाई वस्सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा। उहे नबियन जी जमात आहे, उहे सिद्दीक़ीन जी जमात आहे, उहे सालिहीन बानन जी जमात आहे, उहे वलियुन जी जमात आहे, मुंहिंजे प्यारनि जी जमात आहे। केॾा न भला जन्नत में अवांजा रफ़ीक़नि जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा मौला इन्हनि सां गॾु वेंदासीं असांखे छा मां हासिल कलाम सोहबत असांखे छा ॾेखारींदी। अल्लाह साईं फरमायो जेकॾहिं माकोड़ी रंग लाए करे जन्नत में वेंदी हज़रत सुलेमान जी अवां त मुंहिंजा मोमिन बाना उज़ैर जो हमार जेकरे जन्नती आ बहरहाल मुझा प्यारा है अल्लाह वारा दिल सां दो सोबत रखंदे मोहब्बत रखंदे पो सोबत साले तेरा साले कुल दे सोबत ताले तेरा ताले कुल दे अल्लाह वारे जी मोहब्बत अल्लाह वारे जी सोहबत तोखे नेक बनाएंदी। ऐ मुझा प्यारा शराबी कबाबी बुरे जी मोहब्बत जी सोहबत तोखे बुरे बनाएंदी। हजरत इब्राहिम तमीमी रज़ी अल्लाह ताला अन्हु सुभान अल्लाह अल्लाह वारन जी ज़ुबान में वडी ताकत आ वडो असर आ। हजरत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैहि गुर सां बुझो ईमान ताज़ो थींदो सलात जो अञा एक भेरो ॾियारींदो त अञा मज़ो ईंदो। बाआवाज़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैहि हज जे इरादे सां निकितो आहे काबतुल्लाह जी ज़ियारत लाइ निकितो आहे।
मुझा प्यारा दोस्तों को अष्ट चुआ हाजे हज वनो प्या है हाजे हज वनो था चदहिया